प्यारा साथियों, असांजे नंढड़नि गुलड़नि जा माता पिता तव्हां सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां मां। तव्हां पंहिंजे ॿारनि खे तयारु कयो सिंधी नृत्य ऐं गीत में ऐं हिन चटाभेटीअ में भाग वठायो। सचपच तव्हांजा शुक्राना। तव्हां सभिनी जी हिन प्रोग्राम में आजा ऐं हिन चटाभेटीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि खे हिन रीति सिंधी सेखारींदा त जल्द नंढो वॾो हर को ॿार सिंधीअ में ॻाल्हाइणु लॻंदो। ऐं हूअं बि सिंधी सिखण लाइ सिंधी ॿुधणु ज़रूरी आहे ऐं इन जे करे ई सिंधी संगत साल 2007 खां वठी DD सिंधी चैनल लाइ सरकार खां घुर करे रही आहे। पर दादा राम जेठमलानी जॾहिं ॾिठो त सरकार नटाए रही आहे, चैनल ॾे ई कान थी, तॾहिं हुन साल 2015 में दिल्लीअ जे हाई कोर्ट में सरकार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। पर केस अञा ताईं हले पियो। इन लाइ तव्हां सभिनी जे साथ जी ज़रूरत आहे। हर हिकु सिंधीअ खे सम्झणो आहे त असांजी सुञाणप आहे सिंधी ॿोली ऐं उहो सिंधी बचाईंदो। ॿियो केरु मराठो या गुजराती कान ईंदो करणु कुझु। इन जे करे असां सभिनी खे मज़बूत थी करे पंहिंजी घुर करणी आहे। 24 कलाकनि जे निजे सिंधी चैनल जी सरकार खां इन लाइ ख़त लिखणा आहिनि। हर सिंधीअ खे पंहिंजी जवाबदारी महसूसु करणी आहे। इंस्टाग्राम ते लिखो या ट्विटर ते पोस्टकार्ड लिखो या नॉर्मल लिखो ख़त, पर सभई जेसिताईं पंहिंजो आवाज़ु बुलंद कान कंदा तेसिताईं ही कमु मुश्किल थींदो। तंहिंजे करे अचो त गॾिजी हिन हलचल में हर सिंधीअ खे चऊं त भाग वठो। असांजी सिंधी ॿोली कॉन्स्टिट्यूशन जे 8 शेड्यूल में शामिल आहे, पोइ बि चैनल न आहे। इन जे लाइ अचो त असीं नामुमकिन खे मुमकिन बणायूं, गॾिजी करे कोशिशि कयूं। जेको तव्हांजे सुञाणप वारा माण्हू हुजनि उन्हनि खे चऊं त तव्हीं पंहिंजी सुञाणप हलायो। कॉन्टेक्ट्स जे थ्रू तव्हां असांखे चैनल वठी ॾियो। छो जो असां सिंधी कॾहिं बि हारणु सिखिया न आहियूं। असां जुंबी वेंदा आहियूं कम खे ऐं लॻी करे कमु कंदा आहियूं। कामयाबी असांखे हासिलु करणी आहे। तंहिंजे करे अचो त गॾिजी घुर कयूं ऐं अचो त पंहिंजी ॿोली बचायूं। गॾिजी करे सिंधी चैनल वठूं सरकार खां। जय झूलेलाल।